बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहाणी जो उन्वान आहे सियाणो काज़ी। हिकु वापारी हूंदो हो जेको नेक दिल ऐं इंसाफ़ पसंद हो। वापारी के 4 पुट हुआ। हिकु ॾींहुं वापारी बीमार थी पियो ऐं सोचण लॻो त जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजा पुट दौलत जे करे पाण में विढ़ी रहंदा ऐं पोइ हुन पंहिंजे खट जे चइनि पावनि हेठां 4 देगियूं पूरे छॾियूं। उन्हनि में माल वग़ैरह विझी छॾियईं। पोइ सौदागर 2-3 ॾींहंनि बाद वफ़ात करे वियो। मरण खां अॻु पंहिंजे पुटनि खे वसियत कई त आऊं मरी वञा त हिन खट जे पावनि हेठां 4 देगियूं पूरियूं अथमि, उहे देगियूं पाण में विराए खणिजो। 2-3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि ज़मीन खोटी ऐं जॾहिं हिकु पुट देग कढी त उन में हीरा जवाहर निकिता ऐं जॾहिं ॿिए पुट ज़मीन खोटी ऐं देग कढी त उन में रॻो हीरा निकिता। जॾहिं 3 पुट ज़मीन खोटी ऐं देग कढी त उन मां हॾा निकिता। उहो तमामु परेशान थियो ऐं चवणु लॻो त बाबे मूंसां ठगी कई आहे। जॾहिं 4थे पुट ज़मीन खोटी ऐं देग कढी त उन मां मिटी निकिती। तॾहिं 3 ऐं 4थो पुट वॾनि भाइरनि खे चवणु लॻा, तव्हांजे माल वग़ैरह मां अधु असांखे ॾियो। ऐं वॾा भाइर उन ॻाल्हि ते राज़ी न थिया ऐं चयूं त काज़ी खां फ़ैसिलो कराइजे ऐं काज़ी जो फ़ैसिलो हर कंहिं खे मञिणो पवंदो। पोइ 4 भाइर काज़ी वटि विया। काज़ी उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी ॻणती में पइजी वियो ऐं थोरी देरि खां पोइ चवणु लॻो, जिन वटि हीरा जवाहर आहिनि उहे पंहिंजा हीरा जवाहर खणनि, जंहिं वटि हॾा आहिनि उहो चौपायो माल खणे ऐं जंहिं वटि मिटी आहे उहो पंहिंजे पीउ जी समूरी ज़मीन खणे। अहिड़ी तरह सभिनी खे काज़ी जो फ़ैसिलो पसंदि आयो ऐं हू ख़ुशी सां बाक़ी ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तों अॼु जी कहाणी तव्हांखे कीअं लॻी उनजे बारे में कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज खे लाइक फॉलो कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो तां त अगली वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।